बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांखे मौक़ो मिलियो आहे हिकु अहिड़ी शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ जेका कंहिं तारीफ़ जी मोहताज नाहे। सरदार सालिम मोहम्मद ब्रह्माणी साहब, जेको ग़रीब नवाज़ दोस्त माना महिरबान हुयो, सरदार हुयो, पर हिकिड़ी अलॻि सिन्फ़ रखंदड़ माण्हू हुयो ऐं ग़रीब मिसकीन माण्हुनि सां माना सरदारी खां हटी करे प्यारु कंदड़ हुयो। महिमान नवाज़ सिंध जी सकाफ़त मुताबिक़ तमामु वॾो महिमान नवाज़ हो। अमन पसंद जे लिहाज़ खां सरदार अक्सर उन्हनि में इलाही सारा माना ऐब ऐं सवाब हूंदा आहिनि, पर हिन में हिकिड़ी मुनफ़रिद हुई त हू अमन चाहींदो, हू प्यारु चाहींदो, मुहबत चाहींदो हुयो ऐं उनजी शख़्सियत अॼु असां वटि न आहे, पर हुन जा गीत असां ॻायूं पिया। हू महिमान नवाज़ एतिरो हुयो जो सदाईं हुनजी ओताक आबाद हूंदी ऐं काफ़ी मिसकीन माण्हू जेके ग़रीब बेपोच माण्हू हूंदा उन्हनि जी माली मदद कंदो, उन्हनि जे घरनि ते ई उन्हनि जो ईदुनि ते उन्हनि जी सार संभालंदो। त अहिड़ी शख़्सियत असां वटि न आहे, पर असां दुआ कयूं अलाह खे जन्नत नसीब करे। ऐं असांजे लाइ इहो पैगाम आहे सभिनी सरदारनि लाइ, सभी वॾेरनि लाइ, आम माण्हूअ लाइ, त अहिड़ी शख़्सियत खे फॉलो करे ऐं ग़रीब मिसकीन माण्हुनि लाइ उहे जाखोड़ कनि। साथ सलामत, सिंध सलामत। एडवोकेट इलाही बख़्श मेतलो, मरकज़ी चेयरमैन, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन, पाकिस्तान।